सूरह अनाम आयत नंबर 54। अल्लाह से फरमाए थो, तर्जुमो आहे औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं जेकी असांजे आयतुनि खे मञींदा आहिनि से जॾहिं तो वटि अचनि त उन्हनि खे चओ त अस्सलाम अलैकुम। इहो मां अधु आयत जो तर्जुमो लिखियो आहे हिते, ऐं अॻियां मां पंहिंजी तरफ़ां पंहिंजी यादगिरी लाइ लिखियो आहे त अलाह पाक नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलाम करण जी हिदायत कई। अलाह असांखे पाण सलाम करणु सेखारियो आहे, या गौर करण जी ॻाल्हि आहे। अस्सलाम वालेकुम। आयत जो तर्जुमो तव्हां ॿुधो, ऐं इहो अधु ई आयत जो मां तर्जुमो लिखियो आहे। इनखे अधु आयत जो तर्जुमो लिखणु ऐं तव्हां सां शेयर करण जो मक़सदु इहो आहे त इहा शइ रोज़मर्रा जी असांजी ज़िंदगीअ में शामिलु आहे। इन जी अहमियत कहिड़ी आहे? असां हिक ॿिए खे ईंदे वेंदे सलाम कंदा आहियूं, जंहिंसां मिलंदा आहियूं उनखे सलाम कंदा आहियूं, त इन जी अहमियत कहिड़ी आहे? सलाम कीअं चयो त कयो। सो हिते अलाह साईं फरमाए थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अलाह साईं हिदायत कई आहे त ऐं जेके असांजे आयतुनि खे मञींदा आहिनि, माना जेके मुस्लमान आहिनि, जिन ईमान आंदो आहे अलाह जी ज़ात ते, से जॾहिं तो वटि अचनि त उन्हनि खे चओ त अस्सलाम अलैकुम। याने मोमिन मुस्लमान जॾहिं तो वटि अचनि त उन्हनि खे चओ अस्सलाम अलैकुम। अस्सलाम अलैकुम जो मतिलबु आहे तो ते सलामती हुजे। ऐं जॾहिं असां चवंदा आहियूं व अलैकुम अस्सलाम, ऐं तो ते बि सलामती हुजे, त इहा केॾी हिकिड़ी प्यारी दुआ आहे। इहे लफ़्ज़ कंहिं माण्हूअ जा ठहियल न आहिनि, इहे लफ़्ज़ कंहिंजा ईजाद कयल न आहिनि। अलाह ताला पाण हुकुम ॾिनो आहे नबी साईं खे त मुस्लमाननि सां ईअं करे मिल, अस्सलाम अलैकुम चई मिल। उनखां असां सभिनीनि ते बि फ़र्ज़ु आहे। इहे कोई आम लफ़्ज़ न आहिनि, इहा का मामूली ॻाल्हि न आहे। इहो जॾहिं असां सलाम कयूं था त केॾो सवाबु कमायूं था, असां अलाह जे हुकुम ते अमल कयूं था ऐं नबी साईं जी सुन्नत ते हलूं था। ऐं ॿियो तव्हां इहो ॾिसो त ईअं ॾिसूं था रोज़मर्रा जो जेके असांजा रवैया आहिनि, जेके असांजा बिहेवियर्स आहिनि, उन्हनि में असां मां अक्सर असांखे थोरो गुरूर ऐं तकबुर अची वेंदो आहे। किथे वियासीं, को मिली वियो, का माई मिली वई, असां औरतूं आहियूं, मां औरतुनि जी ॻाल्हि थी कयां, त का माई नज़र आई, हाणे मां वरी हाणे हिनखे सलाम कयां, वरी हाणे हिनखे बि सलाम करिणो पवंदो। त असांजे अंदाज़ में कुझु माण्हुनि जे लाइ नापसंदीदगी हूंदी आहे, बेज़ारी हूंदी आहे, या असां में थोरो तकबुर अची वेंदो आहे त मां वरी इनखे सलाम कयां, हाणे मां मतिलबु पंहिंजी घटिताई सम्झंदमि अगरि मां अॻियां वधी हिनखे सलाम कयो। पर इहा केॾी ग़लति सोच आहे, केॾी ग़लति ॻाल्हि आहे त असां उहो सवाबु पंहिंजो विञाए था छॾियूं, असां उन सवाब खां महरूम थी था वञूं। असांखे हक़ीक़त आहे त अॻिराई करणु घुरिजे, जेके उर्दू में चवंदा आहियूं पहल करणु घुरिजे। पहिरियों असांखे सलाम करणु घुरिजे। तव्हां यकीन कयो त मां जॾहिं हिते पंहिंजे कॉलोनी में वॉक करणु वेंदी आहियां, पोइ मूंखे जेके बि मायूं मिलंदियूं आहिनि, हाणे 200-300 घर आहिनि, अलाए कहिड़े घर जी माई आहे, मां सभिनी खे सुञाणींदी बि न आहियां, त मां उनखे सलाम ज़रूरु कंदी आहियां अगरि मूंखे माई साम्हूं अची वई, केर बि हुजे, पोड़ी हुजे, जवान हुजे, यंग छोकिरी हुजे, मां उनखे सलाम ज़रूरु कंदी आहियां। मूंखे इहो यकीन कयो, उन महिल मुंहिंजे ज़हन में इहो ई हूंदो आहे त इन खां पहिरियों मतां हीअ मूंखे सलाम करे, मां करे वठां, मां अॻु खटां, त जीअं इहो सवाबु मूंखे वधीक मिले। पर असां अक्सर गुरूर ऐं तकबुर में मुब्तला थी था वञूं, ऐं असां पंहिंजी घटिताई था सम्झूं त मां हिन जे अॻियां घटि थी वेंदमि अगरि हिनखे सलाम कंदमि त। भई इहो त असांजे रब पाक, असांजे ख़ालिक मालिक पालणहार सेखारियो असांखे, हर शइ सेखारी असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़रिए। हर वही उन्हनि ते नाज़िल थी ऐं उन्हनि पोइ माण्हुनि ताईं पहुचाई, ऐं उहा असां ताईं हलंदी थी रहे। ऐं हीउ क़ुर पाक जेको आहे क़यामत जे ॾींहं ताईं हिनखे को मटाए नथो सघे, इहो ईअं ई रहंदो जीअं 1400 साल पहिरियों आयो। ऐं अलाह साईं हिन पाक कलाम जी हिफ़ाज़त जो ज़िमो पाण खयों आहे। इन करे हिन में कंहिं तब्दीलीअ जी, कंहिं माण्हुनि कोशिशूं बि कयूं तारीख़ में, या अॼुकल्ह बि असांखे अहिड़े क़िस्म जा मैसेजिस ईंदा आहिनि त ख़बरदार हिन निशान वारो क़ुर शरीफ़ न वठिजो, त भुलाइण ऐं भटकाइण जे लाइ। पर जीअं त क़ुर शरीफ़ माण्हुनि खे ज़बानी यादि हूंदो आहे, हिफ़्ज़ कंदा आहिनि, त उन में भुल जो त को सवाल ई पैदा नथो थी सघे, कोई गुमराह करे नथो सघे, सवाइ इन जे जो असां पाण गुमराह थी वञूं, असां पाण रस्ते खां हटी वञूं, असां पाण ई क़ुर जी तालीम खे फॉलो न कयूं, इनखे विसरी वञूं, इनखे यादि ई न रखूं, इनखे अहमियत ई न ॾियूं। इन खां वधीक बदनसीब ॿियो कहिड़ो हूंदो? त हिकिड़ी रोज़मर्रा ज़िंदगीअ में हिक ॿिए सां मिलण जो बि तरीक़ो असांखे ॿुधायो वियो आहे, त इन तकबुर, इन वॾाईअ खे असांखे छॾे ॾियणो आहे, वधी करे अॻ में पाण सलाम करिणो आहे, त जीअं उहो सवाबु पहिरियों असांजे हिसे में अचे।
ऐं केॾी वॾी दुआ था ॾियूं ॿिए खे। ऐं यकीननि जॾहिं असां सलाम कंदा आहियूं असांजे मुंहं ते हिकिड़ी मुस्कुराहट ईंदी आहे, ऑटोमेटिकली इहे थी वेंदो आहे, ईअं नॉर्मल आहे इहो। त असां सलाम कंदा आहियूं त मुस्कुराए करे सलाम कंदा आहियूं, त केॾी उहा दिलि जी ख़ुशी हूंदी जॾहिं असां इहो अमल कयूं था। ऐं केॾी मुहबत सां असां इहो सलाम कंदा हूंदासीं। पर जिते असांजी दिलि में तकबुर अचे, वॾाई अची वञे, या असां पाण खे घटि सम्झूं त मां वरी अॻियां वधी हिनखे सलाम कयां, इहो न करिणो आहे। सलाम खे आम करिणो आहे। ऐं इहा सलामती असांखे ॾियणी आहे। असां सलामतियूं विझणु छॾे ॾिनियूं आहिनि, इन करे त असां सलामतियुनि खां परे थी विया आहियूं। त जॾहिं को असांखे अस्सलाम वालेकुम चए त पोइ उनखे प्रॉपर जवाब बि ॾियणो आहे, वालेकुम अस्सलाम। अॼुकल्ह त सलाम करण जा तरीक़ा ई मटिजी विया आहिनि न। सलामकुम सलामकुम, इहो हिकिड़ो ग़लति, तमामु ग़लति, इन जो को मक़सदु मफ़हूम, इन जी माना में का दुआ, इन में कुझु शामिल न आहे सलामकुम। ऐं या मां अक्सर माण्हुनि खे ॿुधो आहे, उन्हनि खे सलाम कर त जवाबु ॾींदा वासलाम वासलाम। सख़्तु इहो ग़लति आहे। एॾी छाजी तकड़ आहे भला जो अहिड़ा अधूरा अधो गाबरा जवाब ॾियूं। त सलाम जॾहिं कजे तॾहिं बि पूरो कजे, अस्सलाम वालेकुम। छो त इहो अलाह साईं सेखारियो आहे, इहो अलाह साईं ॿुधायो आहे, इहो क़ुर में लिखियलु आहे। आयत नंबर ऐं सूरत जो रेफरेंस मां तव्हांखे ॾेई चुकी आहियां, ठीकु आहे। उनखां सवाइ ॿी ॻाल्हि इहा त वरी जॾहिं मोट में जवाबु ॾियणो आहे त उहो बि वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम पूरो ॾियणो आहे। लिखण में बि इहो एहतियात करिणो आहे ऐं असांखे ज़बानी चवण में बि इहो एहतियात करिणो आहे। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे त असां इन नंढी नंढी ख़ूबसूरत ॻाल्हियुनि खे, जेके असांजी रोज़मर्रा ज़िंदगीअ जो हिसो हिन, इलाही इम्पॉर्टेंट आहिनि। ऐं अगरि ॾींहं में 5 माण्हुनि सां था मिलूं, 5 सलामतियूं थियूं अचनि असां ते, 5 दफ़ा सलामतीअ जी दुआ थी मिले, 5 दफ़ा असांखे दुआऊं थियूं मिलनि मुहबत सां। ऐं पोइ ॾियण वारो बि बदिले में उहा दुआ वठे थो, पोइ सलामती उहो बि वठे थो। त सलामती ॾियण जो बि फ़ाइदो आहे, ऐं जॾहिं मां वापसी में मिले थी तॾहिं बि फ़ाइदो ई आहे, नुक़सानु कहिड़ो आहे। त गुरूर ऐं तकबुर पाण मां कढणो आहे। उहो त उहे बि क़ुर शरीफ़ में लिखियलु आहे त जंहिंजे दिलि में तिर जेतिरो गुरूर हूंदो त उहो जन्नत में न वेंदो। सो हीअ सूरह अनाम जी आयत नंबर 54 आहे, जंहिंजो मां अधु आयत जो तर्जुमो लिखियो आहे, सिर्फ़ु इहो ॾेखारणु ॿुधाइण लाइ, सम्झाइण लाइ त इहो अस्सलाम वालेकुम चवणु अलाह साईं सेखारियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ऐं उन्हनि खां असां ताईं पहुतो ऐं क़ुर में लिखियलु आहे, मौजूदु आहे। जेको ॾिसणु चाहे उहो तव्हां ॾिसी कंफर्म करे थो सघे। सो अलाह असां सभिनीनि खे तौफ़ीक़ ॾे त असां अलाह जे हुकुमनि ते हलूं। इहे नंढियूं नंढियूं प्यारियूं ॻाल्हियूं जेके इलाही इम्पॉर्टेंट आहिनि, इलाही ज़रूरी आहिनि, उन्हनि ते असां अमल कयूं। आमीन।